मडकर भी शहर जा जेके हालात तमाम ख़राब आहिनि। रोडनि ते नके वण था छॾनि, चोर नके खां बकरी था छॾनि ऐं गोदा गाॾी वारो को वीचारो मज़ूरी करे त उन 5 रुपया बि कोन था छॾनि। अटे जो 2 किलो वठी पंहिंजे बचनि खे खाराए त उहो पंहिंजे बचनि जे लाइ उहो बि सादो सामान बि खणणु नथा ॾियनि ऐं पैसा हुजनि पैसा पुरीनि। नसवार मवाली जेको नसवार खाए उनजे खीसे में नसवार बि नथा छॾनि। ये असांजे शहर जा हालात लॻा पिया आहिनि। असां सां कोई इंसाफ़ ई कोन थो थिए। जेका 8 ॾींहं अॻु में बि फिर थी आहे उनजो बि कोई इंसाफ़ कोन थो थिए। माण्हुनि खे धकनि जेकॾहिं गोली हणी मारे वञनि हा त उनजो बि इंसाफ़ कोन थो थिए। अॼु चुप कर तक असां सां उहो ई टाइम वठनि पिया। हफ़्ते जी मोहलत ॾियो, 2 ॾींहंनि जी मोहलत ॾियो। छा हीअ कानून आहे? इहा कानून कोन चइबो, हीअ रिश्वत ई चइबो। जेका हीअ रिश्वत हिननि खे महिरबानी करे हिननि खे चवरायो त असां सां इंसाफ़ थिए। हिन शहर जा जेका हालात आहिनि सां हेॾा तंग आहिनि। माण्हू ॿेड़ी नथो वञी सघे, माण्हू गाॾी हलाए नथो सघे, माण्हू घर में जेकॾहिं आराम करे थो त उनखे सुकून ई कोन्हे, न के कारोबार में न के माल में। असां जेकॾहिं घर में वियूं था त असांखे इहो ई अफ़सोस आहे, इहो ई दुख थिए थो यार असांजो को माल पोयां खाए न वञे। चोरनि जी एतिरो तइदाद वधी वई आहे जेको असां सां कोई इंसाफ़ ई नथो थिए। ख़ुदि पुलिस खे ख़बर आहे, ख़ुदि पुलिस खे ख़बर आहे त हिते जा माण्हू केरु चोर आहिनि, पर पुलिस उन माण्हुनि खे ॾिसी छॾियो डारे थी, उन्हनि खां पैसा वठे थी। चुप कर उन्हनि सां को बि इंसाफ़ नथी करे। असांजे लाइ कोई इंसाफ़ थिए ई कोन पियो। पुलिस खे हर माण्हू जी ख़बर आहे, पुलिस खे ख़बर आहे। पुलिस त रहे कोन थी टोले भागे में, थाणे खे ख़बर आहे। बदी में हर शइ खे असां एप्लीकेशनूं अॻु में ॾिनियूं आहिनि जेका हर शइ जी पुलिस खे ख़बर आहे। को बि पुलिस बावजूदि उनजे करे कुझु बि कोन पई करे। पुलिस खां हर माण्हू निकल कोन्हे। पुलिस छा, पुलिस खे हर माण्हू जी ख़बर आहे। चुप कर पुलिस खे हर शइ जी ख़बर आहे। पुलिस खे हर शइ जी ख़बर आहे। पुलिस खे ख़बर आहे छा थिए थो।